अस्सलाम वालेकुम। अॼु असां आम अणपुर खे ॾाही अणपुर में तब्दील करणु सिखंदासीं। कन्वर्ट कॉमन फ्रैक्शन इनटू डेसिमल फ्रैक्शन। कन्वर्ट कॉमन फ्रैक्शन इनटू डेसिमल फ्रैक्शन। आम अणपुर के ॾाही अणपुर में तब्दील करणु सिखंदासीं। 3/2 ही आम अणपुर आहे। इनके असां ॾाही अणपुर में कीअं तब्दील करणु सिखंदासीं। हिनखे असां सभ खां पहिरीं वंड जे अमल में आणींदासीं। 2 खे 3 खे 2 सां वंड कंदासीं। ॿिके जो खोड़ो जेको आहे 2 ते हिकु दफ़ा लॻे थो। 2 1 2। हिननि खे असां माइनस कंदासीं। 3 मां 2 विया बाक़ी हिकु बचो। हाणे हिक ते जेको आहे ॿिके जो खोड़ो नथो लॻे, छाकाणि त 2 जेको आहे उहो वॾो अदद आहे, हिकु नंढो अदद आहे। जॾहिं खोड़ो नथो लॻे त असां मथे डेसिमल फ्रैक्शन ॾींदासीं। हिते मथे जेका न डेसिमल ॾींदासीं, डॉट ॾींदासीं। डॉट ॾियण खां पोइ हिते असां 0 ॾींदासीं। हाणे हे थी विया 10। 2 जो खोड़ो वरी बि असां 10 ते पढ़ंदासीं। लॻे थो 5 दफ़ा। 5 टाइम 2 5 10। हाणे असांजो जेको जवाबु अची वियो उहो थी वियो 1.5। हिन जो हीअ आम अणपुर खे असां ॾाही अणपुर में बदिलाए वरितो 1.5। ओके, उम्मीद तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु करियो।